मेहड़ पंजाब जे बोर्ड में मेहड़ भरसा ॻोठ लोंग महेसर जा 5 माण्हू फाथल आहिनि, जंहिं जे चौधारी बोर्ड जो पाणी अची वियो आहे। मुतासिरीन पंहिंजे अज़ीज़नि सां फ़ोन ते राब्तो। वार सख़्त परेशान। वफ़ाक़ी हुकूमत खे वाटसन पारां फाथल बोर्ड जे पाणी मां कढण जी अपील कई आहे। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रसूल। जी अब्दुल रसूल, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? पंजाब में आयल बोर्ड जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त मेहड़ वासी मेहड़ लॻ लोंग महेसर वासी शबीर, परवेज़, तैमूर, शमशीर ऐं फयाद जन जो पंहिंजे वारसनि सां टेलीफोनिक राब्तो पिणु थियो आहे। संदन जो चवणु आहे त असीं काफ़ी टाइम खां बोर्ड जे पाणी में घेरियल आहियूं। असां जी को मदद करण खां तयारु न आहे। असीं वारसनि खे इतला कयूं था त असां जी मदद कई वञे, जॾहिं त वारसनि पंजाब हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे संदसि अज़ीज़नि जी मदद जी अपील कई आहे। महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।